घारो में इंडस अर्थ ट्रस्ट ऐं पाकिस्तान पावर्टी एलिवेशन पारां कोरोना लॉकडाउन सबबि मुतासिर माण्हुनि खे मुस्तहकम करण लाइ संदन माली मदद कई वई आहे। नंढा कारोबार, ज़मीन लाइ ॿिज सिलाई कंदड़ औरतुनि खे मशीनूं, टक शॉप, मच्छी जो ॿिज, मालूंद माण्हुनि खे माल जे लाइ चारो ऐं ॿियनि कारोबार लाइ माण्हुनि जी मदद ख़ातिर 4000 माण्हुनि खे कारोबार खोले ॾिना विया आहिनि। उन मौक़े ते इंडस अर्थ ट्रस्ट ज़िले ठठे जे अॻवान अब्दुल्ला राजपर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां ही प्रोग्राम कोरोना वायरस जे वबा में थियल मिस्कीन मारोड़नि जी मदद लाइ रखियो आहे, जीअं असां उन्हनि मां फ़ाइदो वठी सघूं। उन्हनि चयो त उन खां अॻु बि इंडस अर्थ ट्रस्ट जे ताउन सां अहिड़ा प्रोजेक्ट ज़िले अंदरि ॾेई चुका आहियूं ऐं अॻिते बि बेसहारा माण्हुनि जी मदद कंदा रहंदासीं। हिन वक़्तु धाबेजी ऐं घारो में प्रोग्राम हली रहियो आहे। प्रोग्राम में DSP मीरपुर साकरो, रसूल बख्सियाल, DSP लीगल ठट्टो, फज़ल रबी कुरैशी, इरफान अली अब्बासी, मीर अख्तर सुमरो, सुल्तान जोखियो, सियासी समाजी ऐं सहाफ़ी वॾे अंग में शिरकत कई।